अदाए यानी मीर अची वियो मीर रेडी भरपूर तवानाइन सां पहुतो आहे छो त सुबुह छो रीज़न छो कंहिंजी छो ॿिए कम जी आहे अलाए मां जो वरी कंहिं कंहिं शब्द भरपूर तव्हां बचाए रखियो न इहे पोड़ो हिते वेठो आहे सम्झी वञो 6 बजे खां आया हाणे सीन थो कयां इहो बि शाबस अथसि जो सार तलंदे सीन करे इहो छा आहे इहो हिन वेठी आहे शूट ॾिसे थी अॼु जी शूटिंग कोन्हे का पर शूट ॾिसे थी ईअं न जी जी बिल्कुलु शइ करे कॾहिं कॾहिं ॾिसण बि खपे हा ॿियनि जो कमु ॾिसणु घुरिजे ऐं ॾिसण सां बि घणो माण्हू सिखी सघे थो हा स्पेशली अगरि पंहिंजे ड्रामनि वारनि पर्सन खे असीं ॾिसूं था अगरि कीअं न परफॉर्म थो मन कनि उहो न बहितर आहे न सिखण जे लाइ त हर शइ मिली सघे थी न परफॉर्मेंस टेक्निकल वर्क ऐं इंट्रियूं फ्रेम में कीअं दाख़िल थिजे कीअं आउट थिजे इहे सभु शयूं सिखणु ज़िंदगी जो हिसो बणाइजे ईअं आहे न बिल्कुलु सही था चओ तव्हां हा त हिसाब सां हाणे वरी हलूं था हेॾां त हीअ असांजो पंहिंजो मीर तयारियुनि में आहे हीअ कंहिंसां थींदी मूंसां ओ नो हीअ थी सेठ खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ मीर जेको आहे सेठ जी हालत अहिड़ी हुई जेके भरपूर तरीक़े सां वापसि पंहिंजी सूरत में आणण लाइ हिन पुराणे जो हथ आहे जेको हिते बीठो हुयो पूरो भरपूर हथ अथसि बाक़ाइदे पुराणो काफ़ी ॾिसण में पुराणो महिनत सख़्त थो करे जवाननि वारी माशाअल्लाह 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 मीर बि अॼुकल्ह टापो टाप थो हले पियो शुक्र अलहमदिल्ला तव्हां सिजावल मूसा ऐं मीर नई टी आशू सालू त पुराणो आहे पात्रनि में सभिनी खां अॻिते आहे पात्र खाइण में सालू सही वॾा रंग कया आहिनि वरी घोट थियो आहे अलाए छा थियो आहे फ्लैश बैक ॾिसे थो असां सभु शादियुनि जो सोचूं था मूंसां बि शादी जो सोचे थो थिएसि नथी मीर बि शादी जे चकर में 2 टे मायूं मारे छॾियूं थियसि न हे वाह पोड़ो अगामी हो न पर हे बि त ख़्वाब में थो ॾिसे हे कंदो हा सीन लिखिजी आयो अथसि न यार ईअं न कर शादी तो करी न तूं साईं मां शादी कंदुसि बाइका ते कंदुसि मां त माना बचोल ते हुउसि छा हुए आशिक़ पर ॿोरीअ ते बि आशिक़ हुउसि पर हिन तेरा खून पी जाओ ये वरा हसरतूं त रही सघनि हसरतूं त सभिनी जूं आहिनि बहरहाल तकरार जा इहे जेके इवेंट आहिनि इहे ॾाढा ख़ूबसूरत ऐं दिलचस्प ऐं सस्पेंसिव आहिनि त माना हिकिड़ो फ्लैश बैक में माण्हू ॾिसे थो ऐं वरी उहो शइ थिए थी नथी थिए त उन हिसाब सां इहो ई त सस्पेंस आहे शइ ॾेखारी वई आहे त इंसानु ज़ाहिर आहे ख़्वाबनि ते कंहिंजो कंट्रोल न आहे न ई पाबंदी आहे न ई ख़्वाबनि ते ख़र्चु थींदो आहे इहो ख़्वाब ई उहा शइ आहे जेको हर इंसानु फ्री में ई पंहिंजी मर्ज़ी सां ॾिसी सघे थो जंहिंखे चाहे जंहिंसां गॾु सो सालू जा बि इहे ई कम आहिनि इहो छा आहे यार इहो लाइट जो थोरो लाइट जो ट्रिप न कयो लाइट ॿारियो